अमरीका इसराइल पारां ईरान ख़िलाफ़ हलंदड़ जंग बाबति सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु आहे त ईरान में जंग जल्द ख़तमु थींदी। वधीक जंग लाइ ईरान में हाणे को टारगेट नाहे रहियो, इन करे जंग बि जल्द ख़तमु थी वेंदी। अमरीका जी ईरान में हलंदड़ जंग जा नतीजा उमीद खां वधीक बहितर आया आहिनि। सदर ट्रंप दावा कई आहे त हिन जंग में ईरान खे वधीक नुक़सानु रसियो आहे। ॿिए पासे ईरान जे पासदाराने इनक़लाब फोर्स बि दावा कई आहे त अरब मुल्कनि में मौजूदु अमरीकी हवाई अॾनि खे निशानो बणायो वियो आहे। ड्रोन ऐं मिज़ाइल हमलनि में 100 खां वधीक अमरीकी फ़ौजी ज़ख़्मी थिया आहिनि। अरब मीडिया मूजिबि ईरान जो चवणु आहे त उन्हे कुवैत में अमरीकी फ़ौजी इमारतुनि ते हमला कया, जंहिं सां अल अदीरी हेलीकॉप्टर बेस, मोहम्मद अल हमद नेवल बेस ऐं अली अल सालिम एयर बेस मुतासिर थिया आहिनि। अरब मीडिया जी रिपोर्टुनि मूजिबि ईरान अरब मुल्कनि मथां 3133 खां वधीक हमला कया, जंहिं में 783 मिज़ाइल हमला ऐं 2350 ड्रोन हमला शामिल आहिनि। ईरान पारां UAE मथां 270 मिज़ाइल ऐं 1475 ड्रोन हमला कया। कुवैत में 239 मिज़ाइल ऐं 456 ड्रोन हमला थिया, जॾहिं त कतर में 143 मिज़ाइल ऐं 78 ड्रोन हमला थिया आहिनि। बहरीन में बि 106 मिज़ाइल ऐं 177 ड्रोन हमला रिकॉर्ड कया विया आहिनि, जॾहिं त सऊदी अरब में 25 मिज़ाइल ऐं 151 ड्रोन हमला थिया आहिनि। इन खां अलावा ओमान में बि 13 ड्रोन हमला रिकॉर्ड थिया आहिनि। छा सदर ट्रंप जे हिन बयान खां पोइ ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां हिक ॿिए मथां हमला बंदि थींदा या अञा बि जारी रहंदा?